साचो सतराम पाण साहब उन्हीं सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सदन दावन में आयो। सो अहिड़ी रहमत वरी गॾु जॾहिं बि असां ईंदा आहियूं तव्हांजो मक़सदु हूंदो आहे उन्हीं सचे साईं जी कृपा करुणा ऐं रहमत खे पंहिंजे जीवन में आहे, यानी मुंहिंजे वचन संदेश आदेश खे पंहिंजी ज़िंदगी ऐं उहो मालिक सदाई असां सां साण उहो ईअं ई रहंदो आहे। जी जॾहिं भगत साहिब सॼे साईं खां पुछियो त साईं तव्हां त संसार में हूंदो त पोइ तव्हां असां केरु ठहंदासीं? तॾहिं साईं कमीस लाइ जेब कमीस यानी लालच लोभ हसद साल जलन क्रोध ऐं जेके बि नकारात्मक कम उन्हनि खे परे करे छॾियो ऐं रूप ईश्वर नाम सदगुरु सिमरन सदाई साथ रखंदा तो मां हमेशा तुंहिंजे दिल में रहंदुसि, सदाई तोसां साथ यानी मालिक त सदाई असांजे दिल में रहण जे लाइ तयारु आहे। सिर्फ़ असां उहो आस्ताऊं ठहियो बणो जीअं असांजे कोई बि जहिड़ो माण्हू ईंदो आहे असां पंहिंजे घर खे अहिड़ो बणाए रखियो जेका उनजी हैसियत हूंदी आहे जेका असां उन हवाले सां उन घर खे बनाईंदा आहियूं, सिंगारींदा आहियूं, संवारींदा आहियूं, साफ़ रखंदा आहियूं। जेकॾहिं कोई आम ईंदो आहे त पाण गॾिजी करे वेंदा आहियूं। कोई वॾो माण्हू ईंदो आहे त पोइ उनखे सुठे नमूने सां पर जेकॾहिं को अहिड़ो ईंदो आहे त पोइ उनखे पंहिंजी शान सां त पोइ त घर जी एतिरी सफ़ाई सुथराई घर खे एतिरो सिंगारे करे रखंदा आहियूं, उनजे वेहण जी जॻह खे उनजे ताउन खे एतिरो बढ़ाए करे रखंदा आहियूं त जेका उनजी हैसियत जे हिसाब सां साॻे नमूने जॾहिं असां सचे साईं जे लाइ पंहिंजे दिलि खे सॾाईंदासीं त पोइ उते कीअं असां थोरी मेरान बरदासीं, उते त असां उनखे अहिड़ो सिंगारे रखंदासीं अहिड़ो बढ़ाए रखंदासीं जो जिते सुगंध हुजे ख़ुशबू हुजनि चहिरा बहकंदा हुजनि उनजे अचण सां कीअं सभु खिलंदा आहिनि, कीअं सभु हार खिली करे मिलंदा आहिनि ऐं कीअं उनजे वेझो अचण जी कंदा आहिनि। तंहिंजे करे जॾहिं असां पंहिंजे घर खे सिंगारींदासीं दिलि खे अहिड़ो बढ़ाईंदासीं जिते प्यार प्रेम श्रद्धा भाव विश्वास ऐं जिते उहे सभु प्रसाद असां रखंदासीं जंहिंमें मिठास जंहिंमें मोहबत जंहिंमें प्रेम हुजे जंहिंमें श्रद्धा जंहिंमें मान्यता हुजे त जेको उनजो हुकुम हुजे उहो सही ऐं उन वक़्तु असां ईअं हूंदा आहियूं त जेको चवे उहो ई सभु सही उते कुझु चवण ज़रूरत न हूंदी छाकाणि जॾहिं मञण जी ईंदी आहे त पोइ चवण जी का ॻाल्हि रहिजी कोन्हे त जी मुंहिंजे लाइ हिकिड़ो जूस खणी ऐं जूस मां अॻु में शौक़ सां पींदो हुउसि, अंब जो हुजे चकू जो हुजे कुझु बि हुजे पींदो वरितो हिकिड़ो संत मूं सां मिलियो ऐं जीअं वेठियासीं मुंहिंजो कुझु बि हुजे तव्हां सिर्फ़ु जंहिं फ्रूट में खीर पीए पवे उहो जूस न पींदो बाक़ी ठीकु आहे ॿिए दफ़े वेठो त जूस खणी आया मां न पींदो उन्हनि मूंखां पुछियो छो इनमें कहिड़ी ॻाल्हि संत चयो जंहिं फ्रूट में खीर पवे
वो तव्हां न थी करे चयो छाजे करे चयो छाजे करे कोई नुक़सान या फ़ाइदो छाजे करे जॾहिं मञणो आहे पोइ पुछणो छाजे जेको उन चयो बसि उन चयो मां हा कई मां पुछो ई न वराए करे छो पुछण जी गुंजाइश हुई न जॾहिं मूंखे मञणो आहे पुछणु छाजे ऐं हक़ीक़त जॾहिं असां सचे साईं खे पंहिंजी दिलि में त पोइ हुनजो हुकुम ऐं भॻत साहिब पंहिंजे जीवन में पंहिंजी दिलि खे साफ़ उन सचे साईं जो श्रद्धा प्रेम विश्वास तंहिंजे करे जॾहिं बि कुझु जॾहिं बि को अहिड़ो मौक़ो ईंदो सिर्फ़ु सचे साईं खे ऐं पोइ उहो मालिक जो सभु कुझु संभाले वेठो पोइ उनखे कॾहिं चीज बाक़ी न जीअं भॻत साहिब पंजाब में मिलाए उन्हनि रोड प्रोग्राम जिते उन्हनि एतिरा वॾा फनकार गवैया गायक गायकाई सभु कुझु मिलाए गीत हितां विया जेतिरा गॾु विया गायना सभु जेके बि गॾु हुआ उन्हनि फनकारनि गायकुनि गायकाउनि ऐं उनजे माहौल खे ॾिसी करे गीत थोरा जिते एॾा सुरीला ॿिया बि थिया आहिनि एॾो नाग में ॼाणूं ऐं अहिड़ो फंक्शन हिते असां छा कंदासीं ऐं अची करे भॻत साहिब सही त सभु कुझु बदिले हक़ीक़त चऊं थी त पंहिंजी जाइ कोन्हे हू सभु जड़ हिमत हारे भॻत साहिब मुस्कुराए चई पाण आहियां उन सचे साईं जे हुकुम सां आया आहियूं उनजी आस्थान तूं आया आहियूं उन चयो आहे जॾहिं उनजे आस्थान तो मन अची करे आहियूं त असांजो कहिड़ो कमु इहो त उनजो कमु आहे असांखे छा करिणो या छा कराइणो आहे सचे साईं जी हू जेको चाहे जेको बि सॼी राति भॻत साहिब सचे साईं अमृत वेले जीअं बिहला प्रभात जो आहे सभु साथ ऐं जीअं ई हुन सचे साईं खे यादि कयो कि बंदि करे त साईं असां को ॾिसे थो तोखे ई संभाले ऐं अखि बंदि करण खां बाद ऐं वरी अखि खोलण खां बाद उनखे वण जे हिकु हिकु पते मंझप हेठि मथे चौधारी हर हिकु इंसान में सिर्फ़ु सचे साईं जो रूप ते मुस्कुराईंदड़ ॾिसणु ऐं पोइ उन वक़्तु उन जीअं ई पहिरियों आलाप ॾिनो शुरू कयो त जेके ॻाइणा जिते हुआ जेके ॻाइनि पिया जेका संगत हुई जेके सुना पिया ॼण उनजे कननि ते आवाज़ ऐं कुछ ही देर में उहे गायक उहे गायकाऊं उहे सभु जेका संगत सभु पंहिंजा राग बंदि कंदा लाइन में वेंदा मंझंदि में आम पब्लिक सां गॾु वेंदा जंहिं वक़्तु उन्हनि खे ॿुधो ऐं जंहिं वक़्तु इहो प्यार प्रेम सभिनी श्रद्धा प्रभु प्रेम खे जंहिं वक़्तु भक्ति थी त सभु खां आशीर्वाद वठनि ऐं अची करे चयो गायक गायकाऊं राति ते ॼाणो उहे सभु असां बि घटि कोन पर जेको मालिक तोसां सां जेको तुंहिंजे गले में विराजमान जंहिंजो खुमार तुंहिंजी अखियुनि में चेहरे ते उहे सभिनी खे ॾींदा असांजा सीर साहब निकिरे असांखे बि सभिनी चयो परे खां इहो सिंध खां ॻाइणो आयो आहे हितो खे ॾिसी करे असां मुस्कुरायोसीं पर हक़ीक़त
वो मुस्कुराइण कुछ अलग हो, पर हाणे तोखे ॿुधी ऐं ॾिसी करे असांजो दिलियूं मुस्कुराए, असांजो अंदर बहकी रहियो आहे त इहो असांजो भाग आहे, शायदि क़िस्मत चङी जो असांखे अहिड़ो मौक़ो मिलियो। फ़र्क़ु इहो जॾहिं पहिरियों तोखे ॾिठोसीं त मुस्कुराए करे चयोसीं शायदि हिन क़िस्मत पूरी आहे जो असांजे विच में आहे, असां तुंहिंजी क़िस्मत टोटल सम्झीसीं, पर हाणे पंहिंजी क़िस्मत बढ़ियल सम्झूं था त तुंहिंजी ॻाल्हि सो सचो साईं सदाई असांजी दिलि, सिर्फ़ु असां पंहिंजी दिलि खे उनजो आसमान ऐं अॼु बि जॾहिं बि बणाईंदा आहियूं त उहो सचो साईं सदाई सां जीअं भोजकी जे भाई आयल बंदे जॾहिं भाई आयल बंदे पंहिंजी दुकान ते वेंदो, गिह जो कमु कंदो, तुंहिंजो गिह जो मेन कारोबार त पोइ उन वक़्तु गिह में थोरो डालडा गिह देसी में मिलाए छॾींदा, रेत खे कवर करण जे ऐं हीअ बि कंदो। हिकिड़े ॾींहुं रानी साहिब आयो, दर्शन कयईं, वापसि वेंदे वेंदे मूंखे ख़्यालु आयो त मुंहिंजे सचे साईं जो नालो सचो आहे त मां खोज कीअं कयां, डालडा कीअं मिलायां, ऐं उहो निश्चय कयो अॼु खां बाद मां कारोबार में बि खोज रखंदो ऐं वञण सां साफ़ु सुथिरो शुद्ध गिह रखी करे वेंदो। सिधी सी ॻाल्हि आहे, शुद्ध गिह रखंदो त रेट वधंदो ई सही, ऐं जेको अचे गिह पंहिंजो रेट ॿुधाए ॾियनि खां पोइ वठी तव्हांजो कुझु ॾींहंनि में जो कुझु हले ई न, दुकान ते अची वियो, ये परेशान थी त हाणे दुकान में हले त घर कीअं हले, सभु कुझु मां ॻोल्हण लॻो, हाणे ॿिया त मिलावट कनि था, मां कीअं कयां, पोइ तुंहिंजे लाइ तयारु बि न हुओ त आयो जीअं सचो साईं जो ध्यानु करे नेम में वेठो ऐं नेम करे उनखे चई त हाणे जेको तुंहिंजो संदेश, जेको तुंहिंजो आदेश, जीअं तूं चए मूंखे सम्झ न आहे छा कयो, ऐं नेम में ॾिनो ऐं जॾहिं नेम मां उथियो मालिक खे अरदास कई, हिन खे दिलि में ठाही, आवाज़ आयो भाव ऐं मुस्कुराए ऐं अची करे दुकान ते वेठो, जंहिं दुकान ते हिकु क़िस्म जो गिह रखंदो उते टे क़िस्म जा रखी करे वेही रहियो, कोई अचेसि भाई आयल बस जी हा ॿार चइजो अॻे रक़म क़ीमत कहिड़ो कहिड़ो गिह कहिड़ो अघु छा मूंखे चवंदा हिकु शुद्ध गिह अथव, हिकिड़ो मिलावट वारो अथव, हिकिड़ो सफ़ा डालडा अथव, जहिड़ो वठो त जेके ॻाल्हि सिधी आहे बाक़ी कहानी वरी तूं जिते वञी हिकु गिह मिले त उनजी सचाई खे ॾिसी करे सभिनी खे एतिरो त विश्वास थियो कुझु बि हुजे गिह हिन वटि शुद्ध मिलंदो, सचे साईं कहिड़ी साथ करे बाक़ी मिलावट तव्हांजो उनजी दुकान ते लाइन में बीह करे माण्हू बीह रखे ऐं ॾिसंदे ॾिसंदे उन सचाई ऐं आनाश्की उन सचे साईं जी राम जो चमत्कार अहिड़ो थियो जो उहो ॾिसंदे ॾिसंदे इहो मशहूरु माण्हू तंहिंजे करे सचो साईं अॼु बि असां सां उहो असांखे आवाज़ ॾेई रहियो, असांखे ॿुधाए पंहिंजे संदेश, पंहिंजे आदेश, पंहिंजी वाणी, पंहिंजे वचननि, पंहिंजे रूप, पंहिंजे चहिरे, पंहिंजी आशीर्वाद सां ऐं जेकॾहिं असां चाहियूं त पोइ उहो असांजे दिलि में बि हमेशह सां सिर्फ़ु उन शुद्ध भाव ओतर हृदय बहितर सोच सां उन सचे साईं जो ध्यानु कई ऐं पंहिंजो कुझु न रखी करे उन खां ई आवाज़ वठो, उन खां ई हुकुम वठो त जेको तूं चए त पोइ उनजो संदेश, उनजो आवाज़ सदाई असां साण आहे, छाकाणि मालिक असांजे दिलि में उहो असांखां दूर न आहे, उहो असांखां परे न आहे, उहो असांखां ईअं न आहे त असां साण न आहे, असां चऊं हेतिरो परे आहे, असां ॾींदासीं ईंदो या कुझु थींदो, ईंदो छा, उहो त आहे
सिर्फ़ असां हुजो, सिर्फ़ असां उन सां साण, सिर्फ़ असां उन सां वेठा, सिर्फ़ असां पंहिंजे भाव खे बहितर रखूं, सिर्फ़ असां पंहिंजी सोच खे तहिड़ो बढ़ायूं, सिर्फ़ असां उन मालिक सां गॾु, हू त सदाई मिलियल, हू त सदाई साण, तंहिंजे करे उहो असां सां साण, सिर्फ़ असां सां, यानी भाव, भक्ति, प्रेम, श्रद्धा, विश्वास, यकीन, आस्था ऐं उन मोहब्बत सां जॾहिं उन्ही खे साण रखंदासीं त पोइ हू त सदाई साण आहे, असां खां वधीक असां सां साण आहे। असां कंहिं महिल ख़्यालनि में, कंहिं महिल ॻाल्हियुनि में, कंहिं महिल कंहिं फंक्शन में, कंहिं महिल घर परिवार माहौल कारोबार में असां त पाण खे भुलाईंदा आहियूं या पाण खां बि परे थी वेंदा आहियूं, पर हू त सदाई असां सां पाण खां वधीक असां सां साण, एतिरो असां पाण में पंहिंजे वेझो कोन जेतिरो उहो वेझो आहे। सिर्फ़ु असां वेझा थी उनजे क़रीब अचूं, ऐं जॾहिं उनजे क़रीब आयासीं त पोइ सभु कुझु क़रीब थी वियो, पूरी सृष्टि क़रीब थी वेंदी आहे, सभु कुझु पंहिंजो थी वियो। छाकाणि त संसार छा सचो साईं पंहिंजो थियो, सॼो संसार त छा सॼो ब्रह्मांड पंहिंजो थियो। तंहिंजे करे अॼु प्यार, भाव, प्रेम, श्रद्धा सां पाण सचे साईं जे रास्ते में आया आहियूं। इहो असांजो हर रोज़ सुबुह जो उथी उन सचे साईं जो नियम कयूं, ध्यानु कयूं ऐं श्रद्धा प्रेम सां उन्ही जो दर्शन करे उनजो आवाज़ उनजी आसीस पाए, पर असांजी दिलि साफ़, असांजी दिलि पौधा ऐं पोइ उन आवाज़ उन रहमत खे खणी करे सॼो ॾींहुं सचे साईं जी रहमत सां पंहिंजो पार थी चुके ऐं शाम जो वरी नेम उनजो धन्यवाद उनजी रहमत ऐं आसीस खे पाए ऐं पंहिंजी जीवन ऊचाई ताईं जो जेको पाण खे सम्झाए रहियो आहे त पंहिंजे आसन खे शुद्ध ऐं साफ़ अहिड़ो आसन ठाहियो, अहिड़ी दिलि खे बनायो जिते बसि सिर्फ़ु सचे साईं खे वेहारियो ऐं सचो साईं हुते विराजमान थियो त पोइ सभु कुझु वेझो, सभु कुझु ख़ुशियूं ख़ुशहालियूं साम्हूं, छाकाणि जॾहिं पंहिंजा भक्ति खे ॾींदा हुआ त पोइ सभु देवी देवताऊं अची करे उते हाज़िर थींदा ऐं पंहिंजी जहिड़ी आशीर्वाद ॾेई करे जेको जेको सचे साईं जे मुंहं खां निकिरंदो उहो उन वक़्तु थींदो वेंदो, उन वक़्तु मिलंदो। सोची सचो साईं विराजमान थियो त पोइ सभु कुझु मिलंदो ऐं एसि ताईं असांखे मिलंदो ऐं उहो प्यारु एतिरो त मिलंदो जो असां बि सचे साईं सां मिली वेंदासीं ऐं पोइ सभु कुझु ॿुधाईंदो। स्वाजी भाई उन सचे सतगुरु का इहा ई अॻियां अरदास हुजे त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो उन सचे साईं खे पंहिंजी दिलि में ॾेखारे सदाई उनजी रहमतुनि खे पाईंदे उन जाई थिए। साचो सतराम, साचो सतराम, साचो